नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक़्ताइन जी ख़ास ख़बरुनि ते। हुकूमत पारां लगायल इल्ज़ामनि मां हिकु बि इल्ज़ाम साबित न थी सघियो आहे। 3.25 सालनि खां मूं ते ऐं मुंहिंजे ख़ानदान ते इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। ॾींहुं राति हुकूमती वज़ीर बेबुनियाद इल्ज़ाम मढ़ण में मसरूफ़ आहिनि। इमरान ख़ान जो बस हले त हू अॼु ई मूंखे जेल में विझे। अरबें रुपयनि जा इल्ज़ाम लॻाया विया। मूं ख़िलाफ़ हिकु टके जी बि करप्शन साबित न थी आहे। बरतानवी अदालत जो फ़ैसिलो पाकिस्तानी सुप्रीम कोर्ट ऐं इदारनि लाइ ॻणतीअ जोॻो आहे। नून लीग जे सदर शहबाज शरीफ़ जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी शहबाज शरीफ़ खे कूड़ो करार ॾेई छॾियो। चवे थो शहबाज शरीफ़ सॼी प्रेस कॉन्फ्रेंस में रुॻो कूड़ ॻाल्हायो। शहबाज शरीफ़ छा चवणु चाहियो का ख़बर पइजी न सघी। शौकत तरीन जो मुदो 6 महीननि जे लाइ आहे। खेसि सेनेटर बणाए रहिया आहियूं। चूंड सुधारनि जे लाइ पार्लियामेंट जो गॾियल इजलास घुराए रहिया आहियूं। 1 साल खां अपोज़िशन सां ॻाल्हियुनि जी कोशिशि कई पई वञे। अॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर जी मुबैना वीडियो जे हवाले सां मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो बयान बि साम्हूं अची वियो। चवे थी मोहम्मद ज़ुबैर खे काफ़ी अरसे खां धमकियूं मिली रहियूं हुयूं। मुबैना वीडियो जी हक़ीक़त कहिड़ी आहे? इहो मोहम्मद ज़ुबैर ऐं अलाह जो मामिलो आहे, पर मोहम्मद ज़ुबैर संदसि तर्जुमान रहंदो। जुनैद सफ़दर अञा सियासत में अचण जो को बि फ़ैसिलो न कयो आहे। रोडनि जे अॾावत में करप्शन मुल्क जो सभ खां वॾो धाड़ो आहे। असां नून लीग जे हुकूमती दौर खां सस्ता रोड ठाहे रहिया आहियूं। मुल्क अंदरि रोड ठाहिण में क़ौम जो पैसो चोरी थींदो रहियो आहे। पाकिस्तान खे तरक़ी ॾियारणी आहे त समूरनि इलाइक़नि खे हिकु जेतिरो ध्यानु ॾियणो पवंदो। रोडनि जे तामीर में चोरी कयल रक़म जी जांच कराईंदासीं। FIA खे जांच जी हिदायत कई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। वफ़ाक़ी हुकूमत कराची शहर जे मनसूबनि ते कमु करणु चाहे थी त सिंध हुकूमत खां मंज़ूरी वठणी पवंदी। PTI जा अक्सर ऐलान रुॻो काग़ज़नि ताईं महदूद हूंदा आहिनि। कराची शहर जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कराइण जी कोशिशि कई। KCR जे पीड़ जो पथर रखण वारी तक़रीब में वॾे वज़ीर जी तक़रीर शामिल करणु घुरिजे हा। सूबाई वज़ीर सईद गनीअ जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। NCOC इस्लामाबाद, रावलपिंडी, कोयटा, पेशावर, स्कर्दू ऐं गिलगित समेत 8 शहरनि में लागू कोरोना पाबंदियुनि खे 1 अक्टूबर खां नरमीअ जो ऐलान करे छॾियो। 1 अक्टूबर खां वैक्सीन न कराईंदड़ शहरनि ते बि पाबंदियूं लॻायूं वेंदियूं। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चवे थो त वैक्सीनेशन मुकमिल थियण ताईं पाबंदियुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। इंडोर तक़रीबुनि में हाणे 300 माण्हुनि जी शिरकत जी इजाज़त हूंदी। हफ़्ते में 1 ॾींहुं मोकल वारी पॉलिसी बरक़रार रहंदी। KP में करप्शन एतिरी आहे जो अवाम खे कुझु डिलीवर नथो थी सघे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा KP में ज़िलज़िले मुतासिर इलाइक़नि में स्कूलनि जे अदम तामीर ते पाण मुरादे नोटिस केसी ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस मज़हर आलम रिमार्क्स न त दहशतगर्द ठेकेदारनि खां भतो घुरी रहिया आहिनि ऐं धमकियूं बि ॾियनि था। केतिरा ई ठेकेदार बनू ऐं डेरा इस्माइल ख़ान में कमु छॾे भॼी विया आहिनि। पाकिस्तान जे दौरे खां इनकार करण ते इंग्लिश क्रिकेट बोर्ड पाकिस्तान खां माफ़ी घुरी वरिती। इंग्लिश क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन जो चवणु आहे त दौरो मुलतवी करण जो फ़ैसिलो रांदीगरनि जो न पर क्रिकेट बोर्ड जो हो। पाकिस्तान सां नए सिर ॿीहर नाता जोड़ना आहिनि। ईंदड़ साल पाकिस्तान जो दौरो कंदासीं। इस्लामाबाद जे असाब अदालत 8 अरब रुपयनि जे शकी ट्रांज़ैक्शन्स बाबति रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी ग़ैर हाज़िरी ते फ़र्ज़ जुर्म लागू करण वारी कार्रवाई मुलतवी करे छॾी। अदालत फ़र्ज़ जुर्म लागू करण जे लाइ 14 अक्टूबर जी तारीख़ मुक़ररु कंदे हुकुम ॾिनो त आसिफ ज़रदारी ईंदड़ ॿुधणी ते पेश न थियो त गिरफ़्तारी जा वारंट जारी कया वेंदा।
सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में सन वाक़े बाबत दरख्वास्त दाख़िल। दरख्वास्तदार मौक़िफ़ अख्तियार कयो त सन में ख़बरुनि खे डराइण वारे वाक़े में टाउन इंतज़ामिया मुलविस आहे ऐं मुख्य जवाबदार ते FIR दाख़िल आहे पर गिरफ़्तार न कयो वियो आहे। अदालत दरख़्वास्त ते चीफ सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट जे सेक्रेटरी IG सिंध DIG हैदराबाद तोड़े SSP जामशोर समेत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। 21 अक्टूबर ताईं जवाब तलब। जामशोर भरिसां लूणी कोट वटि ज़ाइरीन जी बस जो ट्रॉलर सां टक्कर, 5 ॼणा फ़ौत, 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। पुलिस मूजिबि कराची खां हैदराबाद वेंदड़ कोच जो ट्रॉलर खे पुठियां टक्कर लॻो। फ़ौतनि जा लाश ज़ख़्मी खे लम्स अस्पताल ऐं नूरियाबाद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चीफ एग्जीक्यूटिव वसीम खान उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। वसीम खान PCB चेयरमैन रमीज़ राजा खे इस्तीफ़ा पेश करे छॾी। वसीम खान अख़्तियारनि में घटिताईअ जे मामले ते मायूस हो। अॼु बोर्ड ऑफ गवर्नर जे इजलास में वसीम खान जे इस्तीफ़ा बाबति गौर कयो वेंदो। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 52 मरीज़नि खां हयाती खसे वरिती। फ़ौतुनि जो अघु 27,690 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,650 नवां केस रिपोर्ट। हाकारी केसनि जी शरह 3.1% रही। लकी गुलाम भरिसां वज़ीराबाद गेट वटि हथियारबंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो। मोटरसाइकिल ते सवार हथियारबंदनि जी फायरिंग में शाहनवाज़ नून मारिजी वियो। ज़ख़्मी आसिफ अली नून खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। खलात जे इलाइक़े अहमदाबाद में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि जी सुञाणप मोहम्मद अज़ीम ऐं मोहम्मद आमिर तौरु थी। वाक़े खां पोइ पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो। गढ़ियसन जे दड़ाई सरकी पाड़े जो रहवासी नौजवान करण लॻण सबबि फ़ौत थी वियो। फ़ौती नौजवान अब्दुल वाहिद सरकी जो लाश घर पहुचण ते कोहराम। बावड़े जी सचल कॉलोनी में जनरेटर मां करण लॻण जे नतीजे में नीगर रिहान मुकल फ़ौत थी वियो। पिथोरे भरिसां बजा बंद वारे इलाइक़े में वेल्डिंग जे दुकान ते कमु कंदड़ पोरित भारूमल में अगवाड़ करण लॻण जे नतीजे में फ़ौत थी वियो।